वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम असा मकाम महमूदा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम मारू मिट मलीन जा सबई मुँह सरदार हशर वेले हिसाब में जन मोहब्बती दामदार उते रोयन वारा लख पर मालूम झंझन हिकिड़ो हमदही सलवात खां बाद काबिले तकरीब जी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाई अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जे भलारे बाने वली बाने आलिम बा अमल उलमाए मुजद्दिदिया नईमिया जी सूह ऐं सींगार उस्तादुल उलमा मुजाहिद दीन व मिल्लत मुजाहिद अहले सुन्नत किबला साईं नजर मोहम्मद जब नईमी रहमतुल्लाह अलैह जो सालियाना उर्स मुबारक ऐं साईं जे उर्स मुबारक सां गॾु संदन ही मदरसे मां
फारग थियण वारा आलिम हाफिज उन्हनि जी दस्तारे फज़ीलत जो प्रोग्राम। मूं इन मौके ते कुरान शरीफ जा चंद कलिमात अवां प्यारी जमात जी खिदमत में तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। वाइद तकरीर खां अॻु में ॿ ॻाल्हियूं ज़हन नशीन कजो। हिकिड़ी ॻाल्हि जो ताल्लुक़ अज जे फितने वारे दौर सां आहे, अक़ीदे जे मुतालिक़। ॿी जेका ॻाल्हि वाइद खां अॻु में ॿुधाइण थो चाहियां उन जो ताल्लुक़ अवां आशिकनि सां आहे जेके हेड़ियूं महफ़िलूं ॿुधी पंज कम छॾे दीनी प्रोग्रामनि में अची चार चङियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ विहंदा आहियो। इन्हनि माण्हुनि जो शान छा? इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु व अलैहिस्सलाम साईं खां उन दौर में कंहिं मुरीद सवाल कयो कि भला साईं पोयों दौर ईंदो जंहिंमें फितना फसाद अकीदे जूं खराबियूं नज़रिए जूं खराबियूं घणा आलिम घणा मदरसा निकिरंदा जो उन दौर जे सादे मुसलमाननि खे ख़बर कान पवंदी त कहिड़ो रस्तो वठूं कहिड़ी जमायत में दाख़िल थियूं। उन दौर जे मुसलमाननि जे लाइ अवां आसान सुञाणप जो तरीक़ो ॿुधायो त उन्हनि मुसलमाननि खे आसानी सां कीअं ख़बर पवे त हक़ वारी जमात कहिड़ी। साईं इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम इरशाद फरमायो उन्हनि माण्हुनि जे लाइ मुंहिंजो पैगाम आहे, आसान सुञाणप जो तरीक़ो आहे त जंहिं जमायत में सलात सलाम घणो ॾिसनि उहा जमायत हक़ वारी हूंदी, उन जमायत में अखियूं पूरे दाख़िल थींदियूं। साईं जे फरमान मुताबिक़ अल्हम्दुलिल्लाह उहे असीं आहियूं जिन जी ज़ुबान ते रात ॾींहुं मुंहिंजे मुस्तफ़ा जी सलात ऐं सलाम आहे। ॿी ॻाल्हि अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह हे उहो वक़्त जो आलिम जलील आहे जंहिंखे तक़रीबन 5 लख हदीसूं यादि हुयूं। 72 मरतबा साईं करीम जो दीदार कयो हो। साईं बुजुर्ग लिखियो आहे त मां पंहिंजे ॻोठ वारे मुक़ाम में कब्रिस्तान में मुराक़बो कयो, ॾिसां त मूं वारा माइट कहिड़े हाल में आहिनि। पोइ ॾिठमि त किन जे क़ब्रुनि में थोरो नूर आहे, कंहिंजी क़ब्र में घणो नूर आहे, पर हिकिड़ी अहिड़ी क़ब्र आहे जेका निसोरी नूर सां भरी पई आहे। मां उन खां पुछो आजा कहिड़े अमल जी बरकत आहे जो ख़ुदा पाक तुंहिंजी क़ब्र खे नूर सां भरियो आहे। उन शख़्स ॿुधायो साईं जिते बि ॿुधंदो होसि अॼु दीनी प्रोग्राम आहे, अॼु हिते मीलाद जी महफ़िल आहे, हिते यारी शरीफ़ दस्तगीर जी आहे, हिते फलाणे बुज़ुर्ग जो उर्स मुबारक आहे, हिन जाइ ते दस्तारे फज़ीलत जो जलसो आहे, को बि दीनी प्रोग्राम त आऊं 5 कदम छॾे उन दीनी जलसे में अची वेही 4 चङियूं ॻाल्हियूं ॿुधंदो होसि। रब करीम इन अमल जी बरकत सां मुंहिंजी क़ब्र खे नूर सां भरे।
अल्लाह अमा खे हयाती बख्शे पर जने वींदो त अमा जूं कब्रूं अजो के हिन अमल जे सदके रब करीम नूर सां भरी दो। हाणे मूंसां हिकिड़ी गॾिजी अहिड़ी सलात आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में पेश कयो जेका सलात असां तव्हां जे अजो के हिन बा बरकत दस्तारे फज़ीलत जे प्रोग्राम ऐं साईं नज़र मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जे उर्स मुबारक जो सींगार बणजी सल्लल्लाहु अलैहि अल्लाह पाक पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इरशाद फरमायो मुंहिंजा महबूब जल्दी अन करीब असां खे मकाम महमूद अता फरमाईंदासीं। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह सही दुनिया जे अंदर असां जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कई शानन सां नवाजो एतिरो शान मान अता फरमायो वरफाना लक ज़िक्रक। अल्लाह पाक पंहिंजे महबूब जो शान मान एॾो बुलंद फरमायो जो हर मुसलमान खे चवणो पियो त रब करीम खां बाद अगर को शान वारो आहे त उन जो नालो मुहम्मद मुस्तफा आहे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह से पंहिंजे महबूब खे रहमतुल लिल आलमीन बनायो जो कहीं भी नबी खे यो शान रब करीम को अता फरमायो। मुझा प्यारा सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला। रब करीम पंहिंजे महबूब खे ज़मीन खां ला मकान ताईं जो घड़ीअ में सैर करायो। अहिड़ो सैर कंहिं बि नबीअ खे अल्लाह पाक कोन नसीब फरमायो जेतिरा मौजूदा असांजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम अता फरमाया। कंहिं बि नबीअ खे खुदा पाक उतरा मौजूदा अता कोन फरमाया हत्ता के अल्लाह पाक फरमायो मिल्लतुल अर्श इला तहत सरा। हदीस कुदसिया मुझा महबूब करीम मिटी जहान वारा चवंदान रब राज़ी रहे पर मां सभिनी जो रब चाहींदो आहियां त मदीने वारो राज़ी रहे। मिठाई साहब फरमाईंदो जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खामद खास खल्के मुहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिट्ठो चायाई अन मौला कवंत महबूबी इयो ताई पोए लिखी ॾिनाई बई सरा सैयद खे। इन्ना आतैना कल कौसर। मुझा महबूब बां लोडे असां तोखे हर कंहिंखे ॾेई छॾियो। मां ॾींदड़ आहियां तव्हां घणा आहियो। मां ॾींहं में बख़ील न आहियां अवां घणा में बख़ील न आहियां। वा अम्मा साइल फला तनहर। सोना तुंहिंजे दर ते जेको अचे झोल भरे ॾींदो तोखे का रोक टोक आहे। प्यारा मुसलमान भाइरो हाणे
जेका मूं आयत पढ़ी आ उनमें मदीने के साईं जो आखिरी शान आ जेको क़यामत जे दिहाड़े ॾेखारियो वेंदो सो कीअं मिलियो अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया अम्मा आमिना सलामुल्लाह अलैहा जी फरमाए त जी रात मुझो महबूब आयो मुझो हबीब आयो सूमर जे यारे सुबह जो सोने हबीब पेरियों सजदो फरमायो पेरियों उन सजदे में मुझे सोने हबीब दुआ घुरी रब्बे हबली उम्मती मुझा मालिक मुखे मुझी गुनाहगार उम्मत बख्शे दे अल्लाह के हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम इचे मेरी सजदो कयो असा गुनाहगार दे ला दुआ करण फरमाई मिठाई साहब फरमाए जो रात जा पियो दातर खां घुरियाई दात रात जा पियो दातर खां घुरियाई दात अन्या पैया रात अदा अड़ी दात अगन घुरी कहीं में सवा लख नबी आया कहीं भी नबी पंहिंजी उम्मत जे लाइ अहिड़ी दुआ कान घुरी जहिड़ी दुआ असांजे लाइ मदनी ताजदार घुरी वियो आहे मुंहिंजा दोस्तो तॾहिं त चवंदा आऊं आम पढ़ंदो आहियां सारे जग में जानिब लजल सार थी विया मुहम्मद सारे जग में जानिब सारे जग में जानिब लजल सार थी विया मुहम्मद मिली वियो मेरा पार थी विया कतियूं शम्स तारा शम्स तारा बती छाहे बिजली मोहम्मद मिठे जी अन्या तेज तजली मोहम्मद मिठे जी अन्या तेज तजली ओ चवा चैन तरफल चवा चैन तरफल से चमकार थी विया मुहम्मद अची वियो मेरा पार थी विया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह साईं करीमन खां पुछां सोना कुर्बान वञूं क़यामत जे ॾियारे अवां खे कहिड़ो ग़ुलाम ज्यादा वेठो हूंदो साईं फरमायो ओ ग़ुलाम वेठो हूंदो जेको मूं ते ज्यादा ज्यादा खां सलात पढ़ंदो हूंदो सलात मूं ते ज्यादा पढ़णु जुमे जे ॾींहुं साईं फरमायो जंहिं 80 मरतबा सलात पढ़ी अल्लाह सिखर जी 80 सालनि जा गुनाह माफ़ फरमाए इन सलात की बरकत से क़यामत के ॾियारे आमिना जे लाल जी रिफ़ाक़त साथ मिली वञे ॿियो छा खपे कुर्ब केॾा थी विया
قرب کے لاٹھی ویا کہ خواب ہو لخیال ہو یہ صدے بھر بھیاری توڑی فقیری حال ہو قرب کے لاٹھی ویا کہ خواب ہو لخیال ہو یہ صدے توڑی فقیری حال ہو اللہ پاک مدینے والے سائیں کے صدقے کے چکرے سائیں دعا گھری مولا مجھے امت جی پارا مجھے گناہگار بھی آئے سادری بھی آئے سست بھی آئے مالک انہوں کے عمر پر تھوڑی ملی آ اگن کے اواں وڈیوں وڈیوں امتوں عمریوں مدنیوں تھوڑو تھوڑو کیوں تب بھاکر بھریوں بنجی ویا مجھے امت جی عمر تھوڑی آ زیادہ وقت یہ گزری ویندو کو پوڑھاپ میں کو جوانی میں یا کریم رب انہن تے رحم کر اللہ پاک فرمایا مجھا محبوب عمر تھوڑی آ پر تجھی امت دے لا آسانیوں وڈیوں تجھے کرے کیوں آئین تجھی امت سبحان اللہ چوے 100 گناہن جا معاف کندس 100 درجات بلند فرمائے چھڈیندس 100 ننکے نیکیوں عطا فرمائے چھڈیندس الحمدللہ چون اللہ اکبر چون آسان کلمان چون تجھی امت جو کما بیڑو تار مار بکریم جو کم آئے جبرائیل حدیث پاک میں جو 16,000 سال جو نقل پڑھو گھنے سال 16,000 سال 4,000 سال بیٹھو ہو 4,000 سال سجدے میں 4,000 سال رکوع میں 4,000 سال اتحیات میں جن وقت میں نفل ختم کیائیں خیال کیائیں چہرو نفل کو کون پڑھی سکدو اللہ پاک فرمائے جبرائیل امین بے شک تو جو نفل تمام وڈو آئے وڈو تو بھلو نفل پڑھو آ ایڈو وڈو نفل کو کون پڑھی سکدو پر جڏهن قیامت جو ڏاڙو ٿيندو جڏهن ترازو لڳندو جڏهن سامي لڳندي منهنجا پيارا وزن ٿيندو وزن وارو کانٽو لڳندو نفل ترڪا انن نفلن جي تور میں تجھے نفل کے مجھے مدینے وارے میر جی امت جو وہ شب برات وارو نفل رمضان وارو نفل وہ شب قدر وارو نفل وہ تو جلدی وارو رکوع جلدی وارا ہوندا سجدو جلدی وارو ہوندو ویڑ جلدی وارو پھیڑ جلدی وارو پر محبوب جے صدقے محبوب جے غلام جو نفل وزن میں تجھے نفل کے مارے ویندو وکر ڈیروں ڈیر پر بہائی دلوے اصلا کن بہائے بس کیو وکر وڈی ویر کن گھمدے کیو سیر وکر قدر بارا کم تھیا خطا خریدار ہیرے مانک دیئے کہ سال کلندہ سار جکے لو کٹین لوہار تن کڑو قدر سو نجو سائیں جے دعاؤں جے صدقے عمل ملی گیا نمازوں آسان ملی ویو راتوں ملی ویو رمضان جڑو مہینوں ملی ویو گنج تھی جایا پر مجھے محبوب کے دل میں غم آیو سوچ آئی
जेके जियरा हूंदा रमज़ान में भी मेहनत कंदा कदर वारी रात जागदा शबे बरात भी जागदा या अमल भी कंदा पर जेके जल्दी जल्दी गुजारे विया जिनके घणा रमज़ान कोन मिलिया शबे कदर जूं घड़ियूं रातियूं कोन मिलियो ऐं शबे बरात वारियूं घड़ियूं रातियूं कोन मिलियो अमल जो एडो मोचो कोन मिलियो बीमारियुनि में हलिया विया मुंहिंजा मालिक उन जो छा थींदो लसी फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान उहे विदा लिया पोयां तुंहिंजा उम्मती हूंदा के जियरा मां आसान तरीक़ो थो ॿुधायां जॾहिं जियरा हथ खणंदा रब्बना इग़फ़िर लना पंहिंजी जियरी उम्मत खे चइजो अवां जियरा बुक खणजो दुआ घुर्जो असांजा रब असांजा गुनाह माफ़ कर पर असां खां अॻु में जेके असांजा मुस्लमान भाइर मर्द औरतूं गुज़ारे विया उन्हनि जे हक़ में असां जियरनि जी दुआ क़बूल कर या अल्लाह उन्हनि खे भी माफ़ कर मुंहिंजा महबूब करीम इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ मां वो मेहरबान रब आया मूंखे को चवण वारो कोने मुंहिंजा रब मां चाहियां त हर गुनाह खे जा माफ़ करियां त माफ़ करे सघां थो ये जॾहिं जियरा दुआऊं घुरंदा इन्हनि जियरनि खे त माफ़ कंदुसि पर जेके कब्र में सुता इन्हनि जी दुआउनि जे सदके मां उन्हनि जा भी गुनाह माफ़ फरमाए छॾींदुसि वडिया मेरा आलिया साया रब गरीब नवाजा अदल करिए थर थर कफन उच्चियां शाना वाले पर फजल करिए बख्शी जावुल हेठ गुनाह वाले रहमत दा दरिया या इलाही हर दम वगदा तेरा जे एक कतरा मैनू बख्शी जे कम बन जान बाबा बुल्ले शाह फरमातो असांजो मालिक एडो मेहरबाना मां बि मेहरबान मां बि शफीका पी बि शफीका वेदा मेहरबान पर गलती ॾिसंदा जे असां जे चवण में न आयासीं त पोइ मानी बंदि घर न अचिजां असांजे कम जो नाही साईं जो फरमाए हिकु गुनाह जे मेरा मां पियो वेख ते कदन मुल्क निकाला पर जे लख गुनाह मेरा मालिक वेखे ओ पर्दे केॾो बि मेहरबान गलतियूं ॾिसी मुंहिंजा प्यारा दोस्त धमकियूं ॾींदा पर मालिक जो लखे ऐब गुनाह ॾिसी पोइ बि पर्दो ढकींदो थो अचे
पोइ बि कॾहिं कोन चयो थी मुंहिंजी धरती ख़ाली कर कॾहिं कोन चयो थी त मुंहिंजे दस्तरख़्वान तां उथी वञ अॼु खां पोइ तुंहिंजो रोज़गार रोज़ी पाणी बंदा न न मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो अहिड़ो महिरबान जो नाराज़ थिए त वॾेरे वठी वञण जी ज़रूरत न आहे तॾहिं ॾियण जी ज़रूरत न आहे मुंहिंजा प्यारा बच्चा ॿार वठी वञण जी ज़रूरत न आहे सिर्फ़ बिटाई जो बर्बाद पाए पांच बिटिया में अंगण से चल हवा गुणाए बकचाइयो ठकण थी ठक जल को तोड़ी लख हुजन सब मासूद जन में धरा मूजन मदायुन जी कल करियो ते कने न को साथया मुखे दोरा पा दे को साचन सबोई ठकी तुम ढोल ढलाई हिकड़ी रात बी मुजा बाबा हिकड़ी तो तुझी मरहो उम्मत जेला दुआ ये नंबर में एड़ो कम भलो कर उन्हनि जी नियत सां एड़ो सदके जारिया वारो कम छॾे वञे त पोइ जेसि ताईं उहो भलो कम पियो हलंदो मरहूमीन जे क़ब्र में सवाब पियो मिलंदो हज़रत साद रज़ी अल्लाह तआला अन्हु करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो अर्ज़ कयाई कुर्बान वञन मुंहिंजा पीमा अवां जी ज़ात दा मथां मुंहिंजी अम्मा गुज़ारे वई सोना मां हिते हूंदी त पेर दबाईंदोस मथे में तेल जी तरियण दोस मानी पचाईंदो ख़िदमतों कंदोस गुज़ारे वई हाणे मां छा कयां अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साथ ॻाल्हि ॿुध मदीने में पानी जी ॾाढी खोट कटे खूह यहूद ॾियार उहे बि पानी खपाइनि था विकिणनि था ग़रीब एतिरो पानी ख़रीद करे कोन था सघनि ज़रूरत खूह जी कई जाए कुंड पासे मदीने जे शहर में खूह खोटड़ा उन जो पानी मुसलमाननि जे लाइ वक़फ़ करे छॾ केसि ताईं खूह हलंदो रहंदो माण्हू पाणी पीअंदा रहंदा क़ब्र में तुंहिंजी चीचल मां खे सवाब मिलंदो रहंदो जेका तुंहिंजी उम्मत गुज़ारे वेंदी उन्हनि जे लाइ आसान तरीक़ा जी बख़्शिश जे लाइ तव्हां फ़िक्र न कयो हिते हिकिड़ी ज़िमननि ॻाल्हि कंदो सदके जारिया अल्हम्दुलिल्लाह असां ईंदा हुआसीं साईं क़िबला उस्ताद साईं नज़र मोहम्मद रहमतुल्लाह अलैह वो ईअं चवंदो मौलवी साहब दुआ कयो त हे प्लाट कॾहिं आबाद थिए एतिरो मिले जो हिते मदरसो जगह अंदर टंगा ही मैदान मिले मिले भी ऐं उन ते आलीशान मदरसे जी अमारत ठहे जंहिंजी जाती में शदीद ज़रूरत अल्लाह से साईं जी दुआऊं क़बूल कयो साईं मल्ली में बलीर वारे रहमतुल्लाह अलैह जी जगह है करम थी अल्हम्दुलिल्लाह जगह भी मिली वई मुझा प्यारा दोस्तो साईं नज़र मोहम्मद जी जेतिरी हयाती अल्लाह से जन्नत में जायूं दे पर हिन प्लाट के वरी मुजाहिद आले सुन्नत बिरादरम साईं मीर जान जी सूरत में भी मिली लख मुबारक जाती वारो अज अवज शहर में सुरहाना अवज हिन शहर में अज आयो मोहम्मद मानवा अवां गॾिजी जो हकीकत तो चवां ओ लख मुबारक जाती वारो शहर में सुरहाना आवाज शहर में आयो मोहम्मद रहमतन जी
बूंद सारी रात में वसती रही अर्श का नूरी मलाइका इन जलसे में आया नहीं रहमतन की बूंद सारी रात में वसती रही अर्श का नूरी मलाइका आज शहर में आया नहीं जलसे में जिब्राइल आयो जलसे में जिब्राइल आयो सोने अरबिया शाना ऐ जहन जलसे आयो मोहम्मद पानवा लख मुबारक जाती मारो आज शहर के बहारो आज शहर में आयो मोहम्मद दोस्तों अल्हम्दुलिल्लाह धड़ाधड़ मदरसे शुरू दुआओं ने रंग लाया सदके जारिया की गाली आ गई तो सहीदिया ने मुझे कोन समझाए पड़ा इल्म आऊं मिलियो को कोन अल्लाह किथे वेठो अल्लाह किथे हो दोस्तों पंहिंजे दरबार में गाल क्या मौजू ते गाल आया तो मोक्यो न वञायो आऊं छो चवां साईं के लख जो चेक ॾियो 5 लख जो चेक ॾियो अल्लाह के तौफीक दे मुझा प्यारा पगार मिले बोरी अच बोरियूं 5 बोरियूं ओहे छॾे वञो दे हथ के खबर न पवे पंहिंजे पी मरहम जे नाले करे वञो अमर मरहम जे नाले करे वञो के मिट माइट दोस्त जे नाले करे वञो इंशाअल्लाह जेस नहीं मदरसो कायम रहंदो अवां जे पी मां के सवाब मिलंदो बार बार मदरसा कोन ठहंदा बार बार मस्जिदूं कोन ठहंदियूं किस्मत सां मौको मिलियो आ हज़रत साईं डॉक्टर इकबाल जो फरमाए वक्त पर काफी है कतरा आबे खुश हंगाम का वक्त पर काफी है कतरा आबे खुश हंगाम का चल गया खेत तरसमी तो फिर किस काम का मुझा प्यारा वक्त भी तो हलो मदरसो ठही विंदो अल्लाह जे दीन जो इदारो आ रहंदो कोन मुझा प्यारा अज न सुभाणी बनी पाए तकबीर ताई पैदलो पर जाती वारा पछताईंदो अज मोकियो आ हिन कम में हथो वंडायो हिते रेती गाड़ी जी सीमट नकद लिकाए संगीर जान जे हवाले कंदा वञो अल्लाह मालो बिदरियात अमल जो दारो मदार नियत ते आ दिल में नियत करियो त मुझा प्यारा इन जो सवाब वजन के मिले मुझे माफी के मिले इंशाअल्लाह मुझे महबूब फरमायो जेस ताईं वा शे हलदी रहंदी सवाब मरहूमीन के मिलंदो रहंदो एक मरहूमीन जे ला दुआ ॿियो मरहूमीन जे ला सदको छॾे को खैर छॾे वञो का नेकी छॾे वञो को मुझा प्यारा आलिम बनाए तैयार करे वञो को हाफिज वगैरह वगैरह एड़ी नेकियूं कमाए वञो मुझा प्यारा सवाब क़यामत ताईं मिलंदो रहंदो मूंखे उम्मीद आ मुझा प्यारा तव्हां वॾे अंग में साईं सां तामुल कंदा अल्लाह साईं अवां जा बेड़ा पार कंदो साईं क़िबला सदर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि जो रूह खुश थींदो साईं मलीर वारनि जो रूह खुश थींदो शान बरकत थींदी हिन जो ताल्लुक वॾे इदारे
दारुल मुजद्दिदिया नईमिया जिन जो सरवान जिन जो अगवान जान अहले सुन्नत मुझा प्यारा क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकात मुलालिया साईं अल्लाह साईं के अल्लाह से खिदरी हयाती अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह असां जे आस पास साईं जल्वा अफरोज थी चुका इंशाअल्लाह अल करीम स्टेज ते ईंदा जई जवान जी तारीफ ॿुधो कया खुशामद करण वारे ते लानत हुजे मुझा प्यारा स्टेज ते ईंदो तमाम जी गाल जी तस्दीक कंदो वली जो दीदार करणो आहे मुफ्ती मोहम्मद जान खे माहूद करीम का ॿुधो वली जी निशानी साईं फरमायो वली हुआ जंहिंजो चेहरो ॾिसजे खुदा रब याद अची वञे मुझा प्यारा उन जवान जो सोन समूड जी पटीअ ते ख़िदमतूं आहिनि जो मुझा प्यारा अॼु हिते जो कुझु हली रहियो आहे उन दरगाह जो फैज़ आहे न अहिड़ी दरगाह जो फैज़ आहे अल्लाह कंदो जो ॾींहुं क़यामत ताईं जारी रहे सारी अल्लाह सीन इदारे के आबाद रखे। बहरहाल मुझा प्यारा दोस्तों सदके जारिया ते ॻाल्हि यादि आई साईं ने फरमाईंदा से मलीन वारा रहमतुल्लाह अलैह मूंखे यादि आऊं साईं वॾे सां गॾु हिते बि गज़ल पढ़ियां साईं वॾे सां निरड़ो दौर मूंखे उहो बि यादि आहे मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो ऐं ओ वक़्तु बि यादि आहे ॿी ख़्वाहिश महबूबन करीम साईं मरीदा हाणे उन्हनि जे लाइ ॿ कम थिया क़बर में वेंदा पोइ छा थींदो उन जे लाइ साईं मलीर वारे रहमतुल्लाह अलैह जी हिकिड़ी ॻाल्हि मदरसे में आयो डॉक्टर मोहम्मद शरीफ आरन मदरसे में सुबुह जो टाइम तालीम हली के सबक हलिया पे मोहम्मद शरीफ आयो उन जो पुट पढ़ंदो साईं जी मुंहिंजो ली मार्केट कमा हाणे वञणो आहे तव्हां तकलीफ़ लॻो साईं फरमायो पर चांहि कुझु त पी उस्ताद साहब एॾो सखी हो जो को महिमान ईंदो उनखे ख़ाली रवानो न कंदा खाली ऐं एॾा महिमान नवाज़ा जो अवामे के थोड़ा याद आंदा जिनके वक्त याद हूंदो मूंखे अॼु बि मुंहिंजी नज़र जे साम्हूं ईअं आहे जंहिं साम्हूं उस्ताद साहब हलनि त हिकिड़े बगल जे पासे में मानियूं ॿिए पासे दस्तरखान ऐं हथनि में मोड़ूं हूंदियूं जो पाण उस्ताद साहब गुरबत जो दौर हो 10-15 महिमान पर कॾहिं बि चेहरे में सर कोन मुर्कंदा रहंदा हा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह जा कामिल वली खामोशी में दीन जो दियो बारे खबर ही कान प्यारा मुसलमान भाइरो साईं डॉक्टर मोहम्मद शरीफ तकड़ कई साईं मां वञा थो उस्ताद साहब फरमायो कुछ न कुछ खाई वञ मानी खाई वञ चांहि पी वञ बोतल शरबत पी वञ किसी मां तकड़ो आया अवां जा सबक था हलन उस्ताद साहब फरमायो डॉक्टर साहब असां जे तने का को खाली मेहमान वयो कोने हाने जे नथो खाई पिए त पोइ हिकड़ी ताज़ी हदीस पढ़ाई आ बुधी वई मुहाने की पढ़ाई तो डॉक्टर साहब साईं वार केड़ी हदीस बयान कई त जडे माण्हू मरी कब्र में वेंदो आ न कब्र में वेंदो आ सदा त हिते ई कंदा वेंदा है भेणो बंबोर मां पई वञो आरी सदला
सजड़ा सुने 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 मिस्कीन जा शलमदीन मावरे शलमदीन मावरे दलकन मुकाम लटे लोड़ लतीफ जे लटा कन नीलाम को गोठ मदीने जा जाम आसी तुझे आसरे सही फरमाया कबर में वेंदा सी हेडा मलाइक बची विंदा हेडा जियरा थींदा सी मथा की आमना जो लाल फरमाइंदो मलाइको धणे को आए निधन को कोन वारसी वारो मां मोहम्मद जो गुलाम मां मोहम्मद जो गुलाम वो मोमिन कब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नत नारे तकबीर नारे रिसालत पीरे तरीक़त रहबर शरीयत क़िबला साईं पीर करमुल्ला अल मारूफ दिलबर साईं मद्दज़ल्लाहु आली कुर्ब जा कदम भरे असां जे स्टेज के चाच लगाया साईं के मरहबा नारे तकबीर नारे रिसालत उलमाए अहले सुन्नत दोस्तों अल्हम्दुलिल्लाह असां त पंहिंजे उस्ताद जे दर्जा गुलाम आहियूं पर असांजे अॼोके हिन जलसे मुबारक जो ख़ुसूसी खिताब ख़ुसूसी ख़तीब सिर्फ़ वाइजी कोन्हे ख़तीब कोन्हे बल्कि मुंहिंजी खुशामद न आहे इन जवान हजारों के रस्ते से लगाए हजारों के पटका बधाए हजारों के रस्ते से लाए छॾियो मुझा प्यारा हक वारे रस्ते ते आणे छॾियो ऐं कई हजार माण्हुनि जे अक़ीदे खे ख़राब करण खां हिन जवान बचाए दर दर घर घर रब्बिल अव्वल जो महीनो यारहं जो महीनो ॿिया महीना मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो पान शब रोज सफ़र करे मुंहिंजा प्यारा दोस्तो जमात जा बेड़ा पार कया आहिनि अल्लाह साईं खे ख़िदरी हयाती अता फरमाए उम्र इल्म में बरकत रहमत अता फरमाए संदस फैज़ में इजाफो ऐं बरकत फरमाए अवां पंहिंजी जाइन ते वेठा हुजो मुंहिंजा प्यारा अञा अल करीब इन महफिल की जान अहल सुन्नत मुजाहिद दीन व मिल्लत सैयदी व मुर्शिदी क़िबला साईं मुफ्ती मोहम्मद जान नहमी नक्शबंदी कादरी दामत बरकातुल आलिया जेके अॼोकी इन महफ़िल जी सूह ऐं सिंगार बि जान बि आहिनि अल करीम साईं जी जलवा अफरोज़ थियण वारा आहिनि टाइम काफ़ी थी चुको आहे साईं अची चुको आहे ऐं वरी इन आयत जी तशरीह कंहिं मौक़े ते अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि अल्लाह साईं अवां जी मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।